नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कराचीअ में सिंध जीवत खाते जे म्यूज़ियम में मौजूदु आहियूं जिते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हरण शींहं मुख़्तलिफ़ क़िस्म जे पखियुनि जे जेके पंहिंजे मौत मरी चुका आहिनि उन्हनि खे जेको आहे हिननि जे तजुर्बेकार माण्हुनि हिते जेको आहे म्यूज़ियम में साफ़ करे ठाहे करे रखिया आहिनि ऐं असां सां डिप्टी कन्वेज़र मुमताज़ सुमरो साहब मौजूदु आहे त उन खां असां पुछूं था त हिन म्यूज़ियम जे हवाले सां उहो छा थो चवणु चाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ही सिंध वाइल्ड लाइफ कराची जो म्यूज़ियम आहे ऐं तक़रीबन ही 1982 खां वठी जेको आहे सो ही म्यूज़ियम आबादु थियो। इन खां अलावा तक़रीबन 20-25 साल पहिरियों ही म्यूज़ियम बंदि हो। हिन जी हालत तमामु ख़स्ता हुई। पोइ जीअं असांजो कंज़र्वेटर जावेद अहमद मेहर साहब अची चार्ज वरिती त हिन म्यूज़ियम खे उन पंहिंजी उन शक्ल में आंदो जेको पोयां खां ई बहितरीन शक्ल में ई आयो। हिन म्यूज़ियम में असां वटि जेके बि स्पीशीज़ वाइल्ड स्पीशीज़ मौजूदु आहिनि उहे सभु असांजी पंहिंजी नेटिव स्पीशीज़ आहिनि, सिंध जी आहिनि, चाहे हुन में पखी हुजे, उन में जानवर हुजे या रेप्टाइल्स हुजे, उहे सभु स्पीशीज़ जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। मुमताज़ साहब, हिन म्यूज़ियम में कराचीअ जा रवासी या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रवासी विज़िट कनि था म्यूज़ियम में ऐं हिननि खे ॾिसी उहे छा था चवणु चाहिनि, उन जे हवाले सां अव्हां छा था चयो? येस ऑफकोर्स हिते हमेशह ई जेको आहे सो स्पेशली स्टूडेंट्स जेके आहिनि स्कूल्स जा कॉलेजिस जा यूनिवर्सिटीज़ जा उहे स्टूडेंट ईंदा आहिनि ऐं हीअ असां म्यूज़ियम जेको आहे फ्री ऑफ फीस रखियो आहे। हिन में का एंट्री फीस वग़ैरह कुझु बि न आहे। बिल्कुलु उहे ॿार जेके आहिनि स्टूडेंट आहिनि उहे ईंदा आहिनि। इन खां अलावा कराची जा शहरी बि जेके आहिनि उहे बि हिन खे विज़िट कंदा आहिनि, फॉरेनर बि हिते विज़िट कंदा आहिनि ऐं फ्री ऑफ कॉस्ट आहे ऐं हीअ असांजो तमामु पुराणो म्यूज़ियम आहे। इन खां अलावा मां इहो चवंदो हलंदुसि त जेके शयूं तव्हां हिते स्टफ थियल ॾिठियूं आहिनि उन मां ईअं न आहे त को बि जानवर वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट पाण मारे करे उनखे वरी स्टफ कयो आहे, न। जेके पंहिंजी ज़िंदगी पाण ख़तमु जंहिंजी थी वेंदी आहे, जेके पंहिंजी मौत पाण मरी वेंदा आहिनि, उहे असां वटि पंहिंजा एक्सपर्ट आहिनि। उहे शयूं असां हिते खणी ईंदा आहियूं, उनखे स्टफ करे ऐं अवाम लाइ ही म्यूज़ियम में रखंदा आहियूं ताकी अवाम हिते अचे, स्पेशली कराची जा माण्हू अचनि, पूरी ओवरऑल सिंध मां अचनि, पाकिस्तान मां अचनि, उहे अची करे हिन खे ॾिसनि ऐं पंहिंजी मालूमात वधाइनि। हे सिर्फ़ु जेको आहे पर्पज़ जेको हिन जो आहे उहो एजुकेशन ई आहे ताकी अवाम में थोरी सुजाॻी पैदा थिए हिन वाइल्ड लाइफ जे बारे में। सिर्फ़ु ईअं न आहे त असां वटि शिकार जे हिसाब सां ई खातो आहे, न। हीअ असांजो खातो जेको आहे असां कंज़र्वेशन कंदा आहियूं, प्रोटेक्शन कंदा आहियूं, इन हिसाब सां ही म्यूज़ियम तयारु कयो वियो आहे। मां अव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां सिंध वासियुनि खे, कराची वासियुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो, तव्हां हिते अचो। हीउ तमामु हिकिड़ो आवाम जे लाइ, स्टूडेंट्स जे लाइ हिकिड़ो मुशाहिदे करण वारो म्यूज़ियम आहे, हिकिड़ो तजुर्बे जे लाइ म्यूज़ियम रखियो वियो आहे। हिते अव्हां अचो, पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो, स्टूडेंट्स अचनि हिते, फैमिलीज़ अचनि। ऐं ॿी इहा गुज़ारिश करणु चाहियां थो त हिन जी असां का बि फ़ीस मुक़ररु न कई आहे। हीअ बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट आहे। अव्हां अचो। हीअ सिर्फ़ु असां वटि सैटरडे ऐं संडे बंदि हूंदो आहे, बाक़ी सुबुह जो 9:30 खां शाम जो 4 बजे ताईं खुलियल आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डिप्टी कन्वेज़र कराची मुमताज़ सुमरे साहब खां असां हिन म्यूज़ियम जे हवाले सां मुख़्तसर तासरात वरितासीं। उनजो चवणु आहे त 20-22 साल खां वठी हीउ म्यूज़ियम बंदि हुयो, जॾहिं त कन्वेज़र सिंध जावेद मेहर साहब चार्ज वरिती। उन पंहिंजे कोशिशुनि सां ॿीहर जेको आहे हिन खे पंहिंजी असुलु सूरत में आणे ऐं अवाम जे लाइ खोलियो आहे। हिन जो उहो बि चवणु आहे त यूनिवर्सिटी जा शागिर्द हुजनि या कॉलेज या स्कूलनि जा हिते अचनि, अची पंहिंजो मुशाहिदो कनि ऐं तजियो कनि। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।